पाकिस्तान मुस्लिम लीग नून सिंध के सदर सैयद शाह मोहम्मद शाह चयो आहे त पाकिस्तान के ठाहिण वारो सिंध आहे। सिंध जो वॾो मसलो पाणी आहे। पाणी इंसानी ज़िंदगी लाइ वॾी अहमियत रखे थो। सखर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सैयद शाह मोहम्मद शाह चयो त सिंध सूफ़ियनि ऐं दरवेशनि जी धरती आहे। 1991 में थियल पाणी वारे मुआहदे ते अमल थियणु घुरिजे। सिंध में पाणी लाइ इंसान ऐं आबी मख़लूक तरसी रही आहे। हिन चयो त सिलेक्टेड वज़ीर आज़म मुल्क जे समूरनि सूबनि जी आवाम खे पाण में वेढ़ाइण जी साज़िश करे रहियो आहे। सिंध ऐं बलोचिस्तान खे वेढ़ायो पियो वञे, जेको मुल्क लाइ इंतिहाई ख़तरनाक अमल आहे। नून लीग अॻवान वधीक चयो त सिंध में कानून जी रट नज़र न पई अचे। ॾोहारियुनि जो राज आहे। सूबे जी हालतूं इंतिहाई ख़राब थी चुकियूं आहिनि, जंहिंजो असर आम शहरी ते पइजी रहियो आहे। सैयद शाह मोहम्मद शाह चयो त सिंध में गवर्नर राज जी मुखालफ़त ऐं मज़ाहमत बि कंदासीं, जॾहिं त मखदूम जावेद हाशमी जो घर ड्राहिण ऐं खेसि हिरासां करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था।